अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला अचण जी सआदत नसीब फरमाया। कुरान पाक की ज़ियारत, आलमन बुजुर्गन जो ज़ियारत अॼोके दौर में इहा ई अल्लाह की मेहरबानी आहे जो हिन हेड़े दौर में अल्लाह सही हिन महफ़िल में आणे थो। शुरुआत कयां थो मां अल्लाह बाजारे जे नाले सां। थोरो तवज्जो हज़रत साईं जन शफ़क़त फरमाए मूंखे टाइम ॾिनो जे मां भी जल्दी जल्दी घणो वक़्तु न वठां। तू बाज करे थो त लही सूर वञनि था, तू बाज करे थो त लही सूर वञनि था, कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था। तू बाज करे थो त लही सूर वञनि था, तू बाज करे थो त लही सूर वञनि था, कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था। केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ, केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ, केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ, केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था, दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था, कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था, कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था। मूंखे न कॾहिं पंहिंजी रहमत खां परे कर, मूंखे न कॾहिं पंहिंजी रहमत खां परे कर, परवाह न आ मूंखां ॿिया मुंहिंजे मटनि था, कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था, उहे कम बि थियनि था, उहे कम बि थियनि था। प्यादा के थिया स्वारत के स्वार थिया प्यादा, प्यादा के थिया स्वारत के स्वार थिया प्यादा। हीरा बि कॾहिं धूड़ मिट्टीअ मंझि रुलनि था, हीरा बि कॾहिं धूड़ मिट्टीअ मंझि रुलनि था, कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था। मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा, मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा, तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलनि था, तुंहिंजा थो पढ़ां हमद वॾा मान मिलनि था, कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था, उहे कम बि थियनि था, उहे कम बि थियनि था।